नासिन वाक़िया कंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान जौहरी तरीक़े सां शिकस्त खाई चुको आहे। हाणे हू सियासी शहीद बणजणु चाहे थो। ख़ागी टीवी खे इंटरव्यू ॾींदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू हिक गैर जौहरी शख़्स खे जौहरी हथियार इस्तेमाल करे चैलेंज करे रहिया आहिनि। संदन हिक ई मुतालबो ऐं मक़सद आहे त इमरान ख़ान खे हटाए साफ़ शफ़ाफ़ चूंडूं कराई वञनि। पीपी चेयरमैन चयो त वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ एतमादी रिथ आणण लाइ मुख़ालिफ़ धुर वटि हुकूमती इतादियुनि खां सवाइ मेंबर पूरा आहिनि। अवां खे आगाह कई पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान जौहरी तरीक़े सां शिकस्त खाई चुको आहे। हाणे हू सियासी शहीद बणजणु चाहे थो। ख़ागी टीवी खे इंटरव्यू ॾींदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू हिक गैर जौहरी शख़्स खे जौहरी हथियार इस्तेमाल करे चैलेंज करे रहिया आहिनि। संदन हिक ई मुतालबो ऐं मक़सद आहे त इमरान ख़ान खे हटाए साफ़ शफ़ाफ़ चूंडूं कराई वञनि। पीपी चेयरमैन चयो त वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ बेतमादी रिथ आणण लाइ मुख़ालिफ़ धुर वटि हुकूमती इतादियुनि खां सवाइ मेंबर पूरा आहिनि।